अवामी प्रेस क्लब जामशोरो जे अॻियां आसा ज़िला जामशोरो पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। गुज़िरियल 5 महीननि खां लॉकडाउन दौरान फ़नकार बेरोज़गार वेठा आहिनि। असां वटि किराए जूं जॻहियूं आहिनि जंहिंजो असां किरायो नथा ॾेई सघूं। असांजो CM चंद DCO जामशोरो खे गुज़ारिश आहे महिरबानी करे असांजे प्रोग्रामनि तां पाबंदी हटाई वञे त जीअं असां पंहिंजे बचड़नि जो पेट गुज़र करे सघूं। आसा ज़िले जे सदर सिकंदर बुर्दी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त जीअं SOP ॿिया कारोबार हलनि पिया ऐं असां फ़नकारनि जे रोज़गार जो बि हल कढियो वञे त जीअं असां पंहिंजो गुज़र सफ़र करे सघूं। ऐं रैली जी अॻुवाणी सिकंदर बुर्दी दानिश मंज़ूर सरमंद अयाज़ हाकिम चांडियो चनेसर तीवणो मोहम्मद अली चांडियो ऐं ढोलक पकवाज़ी सिंध जी सकाफ़त यकतारा चपड़ी खणी अवामी प्रेस क्लब जामशोरो अॻियां अनोखो एहतिजाज मुज़ाहिरो कयो। ब्यूरो रिपोर्ट अनवर शोरो सिंध सोशल न्यूज़ जामशोरो।